नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह ऐं SSP आसिफ़ अहमद बुगियो तरफ़ां सिंध जे नामूर मल पहलवान अमजद अली बुगटी खे मल जो चैलेंज खटण ते सिंध जी सकाफ़त अजरक ऐं सिंधी टोपी जे तोहफ़नि सां गॾु 10,000 रुपया कैश रक़म सां नवाज़ियो वियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरीं सांगड़ ज़िले सां तालुक़ रखंदड़ मल पहलवान ग़ुलाम हुसैन पठान दावा कंदे चैलेंज कयो हो त हिनखे केर बि मैदान में मल नथो मारे सघे, जंहिं ते मटियारी सां तालुक़ रखंदड़ नौजवान मल पहलवान अमजद अली बुगटी न सिर्फ़ इहो चैलेंज क़बूल कयो, मल पहलवान ग़ुलाम हुसैन पठान खे ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ शिकस्त बि ॾिनी आहे। इन कामयाबी जी ख़ुशी में डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में कामयाब थींदड़ मल पहलवान अमजद अली बुगटी जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ एज़ाज़ी तक़रीब रखी वई, जंहिं में सिंध जे नामूर मल पहलवान अमजद अली बुगटी खे डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह, SSP मटियारी आसिफ़ अहमद बुगियो, सिंध जी सकाफ़त अजरक ऐं सिंधी टोपी जे तोहफ़नि सां गॾु 10,000 रुपया रोक इनाम सां नवाज़ियो वियो आहे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह चयो त अमजद अली बुगटी न सिर्फ़ ज़िले मटियारी पर सॼे सिंध जो फ़ख़्रु आहे। आउं खेसि इन कामयाबी ते मुबारकबाद पेश करियां थो। उमीद करियां थो त हू पंहिंजे ताक़त ज़ोर आज़माई ऐं सलाहियतनि सां मुल्क तोड़े परॾे में कामयाबियूं हासिल कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।